दोस्तों जी असां जाम शोरे फिल्म जे सेट ते मौजूद आहियूं। मामा लालू जी वज़ाया फिल्म आहे नई फिल्म जंहिं सेट ते ताईं हुई पस मंज़र में भी ॾिसियो पिया सॼी कास्ट मौजूदु आहे ऐं हींअर असीं सीन जी तयारी करे रहिया आहियूं। हीअ कैमरा हुई सामान अचो तक ते तव्हांखे अपडेट ॾींदा था रहूं। अरे न अंधो थी पियो त अखियुनि वारे डॉक्टर खे ॾेखार मुंहिंजे पोयां छो लॻो हीअं जेकॾहिं अंधो थी पियो आहे न त कंहिं जेकॾहिं अंधो थी पियो आहे न त कंहिं अखियुनि वारी वञी डॉक्टर खे ॾेखार मुंहिंजे गॾु छो पियो आहे। मुंहिंजे अस्सलाम दोस्तों अॼु असां फिल्म जी शूट ते आहियूं। मज़ाया फिल्म ठही रही आहे जेका जाम शोरे में जंहिंजो हिदायतकार आहे मामा लालू सां गॾु मौजूदु आहे। हवा जाम शोरे जूं हवाऊं तव्हां दोस्तों ॿुधियूं हूंदियूं तेज़ हवाऊं मामे जा वार हिकिड़े हंधि कोन था बीहनि। हे ॾिसो जाम शोरे जूं हवाऊं जेके वण भॼनि था ओतिरा भला असां गॾु आहे। हीअं असां हिते सीन कयो आहे ऐं अॻिते बि रिकॉर्डिंग जारी सारी आहे। हीअ असां सीन जी तयारी करे रहिया आहियूं। जेको सिंधी पटको पायूं बीठो आहे सर तव्हां सेट ते आया हो मामा लालू फिल्म ते हीअ जाम शोरे जूं ख़ूबसूरत हवाऊं तमामु दिमाग़ लोग पिया वरी मथां भाउ मुमताज़ कासली साहिबु माना सोने पे सुहागा। वरी महिरबानी सर वरी महिरबानी वरी संगत थोरो ॿियो टूर बि संगत करायूं। कहिड़ो सर मुनी सियाल इहे असांजा दोस्त तयारी करे रहिया आहिनि। आज़म सिंह साहिबु साईं सनाई साहिबु मामो डायरेक्शन में मसरूफ़ आहे। वर्दी में भाउ भला वर्दी पाए रहियो आहे। भाउ रहमान खोसे खे कंडो लॻो आहे। हेॾे होॾे थुले सेंटर में कप्तान सेंटर में बि कंडो लॻो बबूर जो कंडो आहे। अब्दुल्ला दोस्त ही सादिया सेट ते पहुतल आहे। महिरबानी बाबा महिरबानी।